अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज। मुरतब ताज जो हुयो। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिराज आला अदीब ऐं कदावर शख्सियत। बेदल मसरूर। जॾहिं रोज़ानी अवामी आवाज़ कराची तरफ़ां 2002 में सिराज लक मेमण साहब जे 69 जनम ॾींहं जे सिलसिले में ख़ासि सिफ़ो शाया थियो त उन में केतिरनि ई नाले वारनि अदीबनि जा लेख शामिल हुआ। पर मुंहिंजो लेख या त मुंहिंजी मेल बॉक्स में रहिजी वियो हो या अवामी आवाज़ अख़बार जी मेल बॉक्स में। जंहिंखां पोइ सिराज साहब मुतलिक़ मुंहिंजो हिकु तवील कालम 26 अक्टूबर 2007 ईस्वीअ ते शाया थियो। उन कालम में मूं हथस काफ़ी तफ़सील सां लिखियो हो। उहा ख़बर त हर कंहिंखे आहे त सिराज साहब जो नालो सिंध जे मञियल कहाणीकारनि नाविल निगारनि में शुमार थिए थो। संदसि नाविल मरण मूसिया, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना, पड़ाॾो सोई सॾु, प्यासी धरती, रमदा बादल, ट्रियालाजी, या संदसि मास्टर पीस कहाणियूं बणी, इंसान ऐं देवता, हिकु मर्द टे लाशा, या संदसि कहाणियुनि जा मजमूआ ए दर्द हलिया ऐं अठू माण्हू पढ़ंदड़नि में तमामु घणो मक़बूल रहिया आहिनि। तर्जुमे जे हवाले सां बि सिराज साहब जो काफ़ी मायारी कमु कयल आहे। मूंखे पूरी तरह यादि न आहे, बसि एतिरो यादि आहे त नई ज़िंदगीअ जे कंहिं आगाटे पर्चे में संदसि हिकु तर्जुमो थियल नाटक शाया थियो हो, जेको ॿिनि क़ैदियुनि जे विच में गुफ़्तगूअ ते ॿधल हो। उनखां अलावा हिकु नाविल ॾखण मां थो सिज उभिरे 1952 ईस्वी, चूंड अमरीकी अफ़साना, ऐं सिंध जी इक़्तिसादी तारीख़ 1958 ईस्वी तर्जुमे जे ॾस में संदसि यादगार कारनामा आहिनि। मूं कंहिं किताब में पढ़ियो त सिराज साहब जी कहाणी ए दर्द हली आब जेम्स जॉइस जी कहाणी दी डेड जो तर्जुमो आहे ऐं संदसि कहाणी पाताल ग़ालिबन अल्बर्ट काम्बो जी कंहिं अदबी पारे तां तर्जुमो थियल आहे, जंहिंजो नालो कहाणीअ जे शुरूअ में वरितल आहे। मुंहिंजे ख़्याल में उहे इशारा शमसुद्दीन उर्साणी साहब पंहिंजे थीसिस में लिखिया आहिनि। गॾोगॾु उर्साणी साहब संदसि ॿियनि कहाणियुनि फ्रॉड ऐं दिलि जा पाछोला जे लाइ बि उहा राय ॾिनी आहे त शायदि उहे बि तर्जुमो थियल कहाणियूं आहिनि। शमसुद्दीन उर्साणी साहब पंहिंजे PhD वारे शाया थियल मकाले आज़ादीअ खां पोइ सिंधी अफ़सानवी अदब जी ओसर में सिराज साहब लाइ लिखियो आहे त सिराज लक ऐं ग़ुलाम रब्बानी ॿिन्हिनि जी ज़हनी ओसर, तरबियत ऐं माहौल में केतिरा ई क़दरे मुश्तरक शामिल आहिनि। तालीम ऐं मुलाज़मत जा खेनि साॻिया ई इब्तिदाई मौक़िया हथ लॻा ऐं हिननि ॿिन्हिनि गॾोगॾु सिंधी अदबी बोर्ड जी मुलाज़मत सां पंहिंजी अमली ज़िंदगीअ जो आगाज़ कयो। सिंधी अदबी संगत जी हफ़्तेवार बैठकुनि में शिरकत कंदे हिननि में अदब लाइ कलमी रग़बत पैदा थी ऐं जितां ॿई मैदान में लथा। फ़िक्री बालीदगी ऐं अदबी मुताले जे वुसअतुनि में बि घणनि ई ज़ावियनि जे लिहाज़ खां ॿिन्हिनि में यकसानियत महसूस थिए थी। संदन फ़िक्री परवरिश ऐं अदबी ज़ौक़ बि शुरूआत में मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोए जहिड़े कुनह मुश्क अदीब ऐं यगाने आलिम जे संग में परवान चढ़ियो। उन शख़्सी तालुक़ ऐं रफ़ाक़त जे संगे मील जो अक्स के क़दुरु ॿिन्ही फ़नकारनि जे कहाणियुनि में बि नज़र अचे थो। ग़ुलाम रब्बानी तोड़े सिराज जे मुख़्तसिर कहाणियुनि में मग़रिबी फ़न जो इस्तफ़ादो ऐं उन जा मुतफ़रिक़ तजुर्बा ख़लत मलत नज़र अचनि था। इस्तिसाल खां पाक मुआशरे जी ख़्वाहिश आहिनि ऐं ज़मीर जे आज़ादीअ जे आलमगीर सोच जो हिकु अहसासु ॿिन्ही फ़नकारनि जे कहाणियुनि जो अक्सर ख़ासो बणियल आहे। ॿिन्ही फ़नकारनि जी तख़लीक़ी मापे ते हिकु इनफ़रादी रंग चढ़ियल आहे। हू ॿई हिक ई मंज़िल जा पांधीअड़ा मालूम थियनि था, लेकिन वाटूं ॿिन्हिनि जूं जुदा जुदा आहिनि। जिते ॿियनि कहाणीकारनि वटि मक़ामियत जो ज़ोरदार रंग झलका ॾेई रहियो आहे, उते सिराज जे कहाणियुनि में वरी पंहिंजे धरतीअ जे मसइलनि जे शऊर सां गॾु हाणोके दौर जे पढ़ियल कढ़ियल नौजवान जो शदीद रद अमल जो इज़हार बि मिले थो त हू बैनुल अक़वामी फ़िक्री रुझाननि खां मुतासिर थी
छा सोचे रहियो आहे। ग़ुलाम रब्बानी ऐं जमाल अबड़ी समाजी ज़िंदगीअ जा अक्स हू बहू पेश कया आहिनि, लेकिन सिराज जे स्टाइल मां वरी उहो गुमान थिए थो त हिन सची पची ज़िंदगीअ जी ॼण त रूमानियत जी फ़ज़ा जी मुसवरी कई आहे। पंहिंजे तज़िये सां गॾु उरसानी साहब कुझु ॿियनि लेखकनि जा तज़िया बि उन थीसिस में शामिल कया आहिनि। जहिड़ो शेख अयाज़ लिखे थो त सिराज जा किरदार फ़क़ति इंसान न आहिनि पर अदबी किरदार बि आहिनि। हिननि जी निगारिश में न फ़क़ति ज़िंदगीअ जे मुआशरती ऐं नफ़्सियाती पहलूअ जी हमाहंगी आहे पर उन हिन फ़न जो हिकु मख़सूस रंग रूप बि ॾिनो आहे जो पंहिंजी तख़लीक़ जी इनफ़रादियत जो सबूत ॾिए थो। चंडग्रहण, ॿाणी ऐं ऊंदहि जो वणु हिन जा अदबी शाहपार आहिनि। सुमेरा ज़रीन लिखियो आहे त मोहतरम सिराज जो ॿाणी संदसि शाहकार अफ़सानो आहे। हिन अफ़साने में ओहेरीअ जी कामयाब टेक्निक जी झलक नज़र अचे थी। नावलनि में जीअं संदसि नावल पढ़ाॾो सोई सॾ खे तमामु घणी पज़ीराई मिली, तीअं संदसि तर्जुमो कयल चूंड अमरीकी अफ़साननि बि पढ़ंदड़नि खे तमामु घणो उत्साहियो। ख़ासि तौर उन किताब मूंखे एतिरो त फैसिनेट कयो जो टीवीअ ते उन नावल खे ड्रामाई तश्कील में पेश करण जी वॾी कोशिश बि वरितीसीं, पर हालतुनि ऐं पाबंदियुनि जे करे उहा ख़्वाहिश पूरी थी कान सघी। हाणे जी ख़बर न आहे, अलबत सिराज साहब जो 1964 ईस्वीअ धारे सिंधी ॿोलीअ बाबति छपियल MA सिंधीअ जे कोर्स लाइ रिकमेंड थियल आहे या न, पर असां 1974 ईस्वीअ धारे पेपरनि में सिराज साहब जे किताब जा ई हवाला ॾेई आया हुआसीं, छाकाणि त सिंधी ॿोलीअ मुतालिक़ सिराज साहब जो उत्साहींदड़ दलील उहो हो त सिंधी आर्याई ऐं वेदनि जे दौर खां अॻु जी ज़ुबान आहे ऐं जंहिं असांजी दिलि वॾी करे छॾी हुई। साॻिए साल 1964 ईस्वीअ में संदसि इल्म मुआशियात मुतालिक़ बि किताब शाया थियो हो। मूं जेसीं ताईं खेसि रूबरू न ॾिठो त मुंहिंजे ज़हन में संदसि ख़ाको हिकु बरजुस्ते लेखक ऐं संजीदा शख़्सियत जो ई जुड़ियल हो ऐं जॾहिं 19 नवंबर 1972 ईस्वीअ ते थींदड़ डाओ मेडिकल कॉलेज जे शागिर्द तंज़ीम मेहरान मेडिकोस पारां मल्हायल सिंधी शाम में क़ौमी गीत ॻाइण लाइ आयो हुउसि त वाक़ई सिराज हक़ मेमण साहब निहायत पुरवकार शख़्सियत जो मालिक नज़र आयो। उन प्रोग्राम खां पोइ कराचीअ जे शाइरनि अदीबनि पंहिंजो मंडल मचायो त उन लाइ मूंखे रोके वरिताऊं। जंहिं ॾींहुं फिश हार्बर ते बिलाली साहब जी दावत हुई त मूंखे जहांगीर क्वार्टर तां पंहिंजे मोटर कार ते खणी वञण जो ज़िम्मो बि सिराज साहब खयो हो। हू पंहिंजी मोटर कार ते मूंखे वठणु आयो हो त मुश्ताक अहमद शोरे हसरत विचां मासूम सूरत ठाहींदे चयो हो, यार सिराज साहब त चङी भले खे लिफ्ट ई न कराईंदो आहे, सख़्तु मग़रूर माण्हू आहे, तोखे पंहिंजे कार ते कीअं वठणु आयो आहे। वाक़ई उन में थोरो बि शक न आहे त सिराज साहब जेतिरो ज़हीन माण्हू हो ओतिरो संजीदा बि हूंदो हो, हर मामले में हिसो न वठंदो हो ऐं न ई अजायो बहस कंदो हो। कंहिं अहम मामले ते बि पंहिंजी राय ॾेई ख़ामोश थी वेंदो हो। मूंखे उहो वक़्तु बि यादि आहे त जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न लाइ प्रोड्यूसरनि जूं वैकेंसियूं अनाउंस थियूं हुयूं त मूंखे शेख अयाज़ मरहम चयो त कराचीअ में सिराज सां मिलजांइ। ज़ुल्फ़कार अली भट्टी हिन खे पंहिंजे अख़बार जो एडिटर कयो आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टे हिन खे पंहिंजे अख़बार जो एडिटर कयो आहे। मां सम्झां थो त तुलू रिसाले जे एडिटर इश्तियाक अज़हर सां हिन जा काफ़ी गहरा तालुकात आहिनि। इश्तियाक अज़हर शायदि असलम अज़हर जो भाउ आहे। मां बि हवा ते पियो उॾामियुसि त सिराज साहब जी सिफ़ारिश सां टीवीअ जी नौकिरी बसि प्लेट ते मिठाईअ वांगुरु रखी आहे ऐं कराचीअ वञी रुॻो मूंखे खाइणी आहे। भला शेख अयाज़ जो नियापो सिराज साहब खे मिले ऐं सिराज साहब इनकार करे ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी तमामु वेझनि माण्हुनि मां हुजे त नौकिरी न मिलण जो त सवाल ई न थियो। सो शिकारपुर खां रातो राति रेल ते चढ़ी अची कराचीअ पहुतुसि। बसियुनि ऐं ट्राम जा चकर खाईंदे वञी बंदर रोड ते हिलाल पाकिस्तान अख़बार जे ऑफिस में सिराज साहब ताईं पहुतुसि। अख़बार में उन वक़्तु मंज़ूर कुरैशी, राज नाथन शाही, हसाम सूमरे सां मुलाक़ात थी। मंज़ूर कुरैशीअ चांहि त प्यारी पर सिगरेट मूंखां घुरी छिकणु शुरू कयाई ऐं पाकेट वठी पंहिंजी
डस्टबिन में उछलायई। तंहिं चयोमांसि त बंदा ख़ुदा जा पैकेट सॼो सिगरेटनि सां भरियल हो, तो उहो डस्टबिन में छो उछलाए छॾियो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी खिलण लॻो ऐं पंहिंजे अॻियां रखियल प्रूफनि जाचण वारे लेख खणी उथियो ऐं उहो ताज़ो दुखायल सिगरेट एस्ट्रे में विसाए उते ई रखी चवण लॻो, तूं वेह, मां सिराज साहब खे तुंहिंजे अचण जो इतलाउ करे अचां। इहे चई हू सिराज साहब जे ऑफिस ॾांहुं हलियो वियो। मूं सोचियो इतलाउ करण खां सवाइ सिराज साहब जे कमरे में वञिबो त ॾिसी ख़ुशि थींदो, सो मां बि उथी सिराज साहब जे कमरे में हलियो वियुसि। ॾिठुमि त मंज़ूर कुरैशी हथ ॿधी संदसि अॻियां बीठो आहे, जंहिं शायदि अञा मुंहिंजे अचण जो इतलाउ न कयो हुउसि। सो मूं ते जो नज़र पियसि वाक़ई ॾाढी पाबोह मां वेठे वेठे हथु ड्रिघो करे मिलियो। प्रूफनि वारो काग़ज़ पढ़ंदे मूं ॾांहुं निहारियई। प्रूफ ॾिसी वांदो थियो त हाल अहिवाल पुछणु लॻो। तॾहिं मूं खेसि शेख अयाज़ जो हवालो ॾींदे ॿुधायो त संजीदा थी वियो। पोइ थोरी देरि खां पोइ पाइप जो कश हणी चपनि में मुरकी चवण लॻो, इश्तियाक अज़हर बराबरि तुलू जो एडिटर आहे, पर उहो असलम अज़हर तॾो के MDPTV जो भाउ न आहे ऐं न ई हिन जी एतिरी हलंदी पुॼंदी आहे जो तोखे टीवीअ जी नौकिरी वठी ॾिए, छो त टीवीअ जी नौकिरी वठणु एतिरो आसान बि न आहे। पर बेदल इएं तोखे टीवीअ जो प्रोड्यूसर कीअं करे छॾींदा। मूं चयो, मां MA सिंधीअ में फर्स्ट क्लास में पूरी सिंध मां 3 पोज़ीशन हासिल कई आहे, उहा त फ़हमीदा बि कई आहे। डॉक्टर फ़हमीदा हुसैन संदसि भेण हथ में झलियल पाइप मां कश हणंदे वरी चवण लॻो, पर यार बेदल, आउं तुंहिंजी सिफ़ारिश न कंदुसि। अलाए त छो उन वक़्तु मूंखे मुश्ताक शोरे जो जुमिलो यादि अची वियो। पर बहरहाल मूंखे टीवीअ जी नौकिरी मिली वई। दरख़्वास्त मरहूम शमशीर हैदरीअ लिखी ॾिनी। मानावारी भेण माताब अकबर राशिदी लोकल मैनेजमेंट में प्रोग्राम्स मैनेजर जी पोस्ट ते वेठल मरहूम अब्दुल करीम बलोच जी पारत कई। मरहूम अब्दुल करीम बलोच खे पारत कई, जेका उन हिक कन खां ॿुधी ॿिए कन खां लवाए छॾी हुई। पर पोइ बि नौकिरीअ दौरान कॾहिं कॾहिं भेण माताब अकबर राशिदीअ जी सिफ़ारिश जो तानू ॾींदो रहंदो हो। पोइ हैदराबाद में कुझु दोस्तनि चयो त बेदल खे असां नौकिरी वठी ॾिनी आहे। कंहिं चयो त बेदल खे नौकिरी सचल साईंअ जे सजादा साईं ख्वाजा अब्दुल हक फारूकीअ वठी ॾिनी आहे। बहरहाल नौकिरी मुंहिंजे मालिक वटि ॾिनी हुई, नौकिरी मुंहिंजे मालिक वठी ॾिनी हुई, जंहिंमें सिफ़ारिशी ख्वाजा अब्दुल हक बि हो, साईं बेदल सरकार बि हो, त फ़क़ीर मसरूर बि हो। पर मूं कंहिंजी बि दिलि आज़ारी कान कई ऐं सभिनी सां हा में हा मिलाए छॾी ऐं पंहिंजे क़ौमी जज़्बे जे करे शेख अयाज़ जा गीत बि दिलि सां ॻाता त अदबी नाते सां सिराज साहब सां वटि हली वञी मिलंदो हुउसि। हालांकि हू कंहिं अदबी जलसे में पहिरीं कतार में वेठल हूंदो हो, पर ईअं हुजत पाए साणसि वञी मिलण ते ॾाढो ख़ुशि थींदो हो। पंहिंजे क़ौमी शऊर सबबि शेख अयाज़ जे क़ौमी गीतनि ॻाइण जे हवाले सबबि वॾी पाबोह मां गिराटड़ी पाए मिलंदो हो ऐं कराचीअ जे रोशन ख़याल अदीबनि जे निजी गॾिजाणियुनि में मुंहिंजे आर्ट सां वाबस्तगीअ सबबि हुन पंहिंजी शफ़क़त ऐं ॿियनि अॻियां तारीफ़ जे अमल खे आख़िर ताईं क़ाइमु रखियो ऐं जॾहिं बि मिलियो त पंहिंजे शबनमी हथनि चुमण खां कॾहिं महरूम न रखियईं। सिराज साहब ऐं मुंहिंजे विच में जा यादगार ॻाल्हि आहे उहा हीअ आहे त 1994 ईस्वीअ धारे जॾहिं शेख अयाज़ दुआऊं लिखणु शुरू कयूं हुयूं त मूं बि उन जे रद में कुझु दुआऊं लिखियूं हुयूं, जंहिं ते सिराज साहब ख़ासि तौरु रतीअ जे रिहाइण जे उनवान सां हिकिड़ो कालम लिखियो, जेको रोज़ानी जाॻो कराचीअ जे 15 जून 1994 ईस्वीअ ते शाया थियो। उन में सिराज साहब तमामु अहम ॻाल्हियुनि सां गॾु मुंहिंजे मुतलिक़ बि कमेंट्स ॾिना हुआ। उहो कालम मूं वटि महफ़ूज़ आहे, उन करे उन जूं कुझु मुख़्तसिर झलकियूं पढ़ंदड़नि जे आॾो रखां थो। लिखियो अथसि, कंहिं ज़माने में भिटाई पंहिंजे लाइ, सिंध लाइ ऐं असांजे लाइ दुआऊं घुरंदो हो। संदसि हिकिड़ी दुआ खे ॿुधी असां जिन ऐं हुननि जे दानिशवरनि हिन खे संदसि आफ़ाक़ी ऐं आलमी शाइर हुजण जो सर्टिफिकेट पिए ॾिनो। उहा दुआ अव्हांखे अलाए यादि आहे या न, मूंखे त यादि ई कान रहंदी आहे ऐं हींअर बि घर बख़्शाणीअ वारे रिसाले मंझां ॻोल्हे कढी अथमि।
साईं मसदाई करी मथे सिंधु सुकार, दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद करी। हिन जी हिकिड़ी ॿी ज़ाती दुआ ते हिकिड़े मौलवी साहब सॼो सारो किताब लिखी छपायो ऐं उहो साबित करण जी कोशिशि कयई त शाह लतीफ़ असां सिंध वारनि लाइ उहा दुआ लिखी हुई, अदल छुटा आऊं न को फेरो कज फज़ल जो। भिटाईअ खां पोइ ताज़ो वरी दुआउनि जो हिकिड़ो बाब खुलियो आहे, जंहिंजे लाइ ॿुधो अथमि त असांजे यार अयाज़ शुरूआत कई आहे। मुंहिंजी बदकिस्मती आहे जो रसूल बख़्श पलीजे जे सलाह जे बावजूदि मूं अञा उहे कोन पढ़ियूं आहिनि। अलबत अयाज़ जे रीस में असांजे ॿिए हिकिड़े यार ताजल बेवस बि दुआउनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे। उन्हनि मंझां कुझु दुआऊं पढ़ण जी सआदत नसीब थी अथमि। भिटाईअ खां पोइ ॿिनि महान शाइरनि दुआउनि जो जेको सिलसिलो शुरू कयो आहे, उहा लांढत अलाए जे किथे वञी तोड़ कंदी। मूं जहिड़ा कम अकल माण्हू हिननि जी महानता खां एॾा त मरूब आहिनि जो जेकॾहिं कुछंदासूं त भांत भांत जा ॾेंभूं चिंबड़ी वञनि त ऐब कोन्हे। हाणे वरी हिकिड़े ॿिए शाइर जेको एतिरो महान त कोन्हे, पर हिन जे वॾाईअ जो हिकिड़ो ई सबूत काफ़ी आहे त हुन जे नाले में ॿ तख़लुस शामिल आहिनि, हिकिड़ो बेदिल, ॿियो मसरूर। तंहिं दुआऊं लिखण ऐं घुरणु शुरू कयूं आहिनि। अलबत हिन जूं दुआऊं असांजे ॿिन्ही महान शाइरनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। ही शायदि अहिड़ियूं पहिरियूं दुआऊं आहिनि जेके चिड़, कावड़, भोग ऐं टोक तौरु घुरियूं अथसि। इहे असांजे अदब में दुआउनि जी हिकिड़ी नई सिनिफ़ ऐं वसफ़ शामिल थी आहे ऐं भायां थो त उहा रिवायत बि अॻिते हली ॿियनि बि केतिरनि शाइरनि खे कंहिं विचड़ंदड़ बीमारीअ वांगुरु लॻंदी ज़रूरु। बेदिल लाइ मुंहिंजे दिलि में ॾाढो प्यारु आहे। हुन जी असुलु सुञाणप हिकिड़े सुठे मौसीक़ार ऐं राॻीअ जी आहे। जॾहिं अञा दुआउनि घुरण जहिड़ो कुराड़ो कोन थियो हो, तॾहिं खां ख़ासि महफ़िलुनि में मूं हिन खे ॿुधो। उन फ़न में हिन ॾाढी महिनत ऐं रियाज़ कयो आहे। जॾहिं पहिरियों भेरो पंहिंजे राॻियुनि ऐं मौसीक़ारनि जे सथ सां हिन अयाज़ जो गीत मां ॾोही या पेश कयो त मूं समेत ॿुधंदड़नि खे बदन में सीसराहट विझी छॾिया हुआईं ऐं आउं त ओछगारू ॾेई रुनो हुउसि। सिराज साहब जो हुन मुहबत जो हिकिड़ो वॾो मिसाल इहो आहे त ताज़ो इंडियन सिंधी डेलीगेशन जे सिंध अचण ते जॾहिं सिंध जे सकाफ़त खाते संदन मान में चीफ मिनिस्टर हाउस में आजियाणू मुनक़िद कयो हो, मां पंहिंजे वज़ा मुताबिक़ हर कंहिं सां संदन जायुनि ते मिलणु वियुसि। जॾहिं सिराज साहब वटि पहुतुसि त हिन उथी भाकुर पातो ऐं मुंहिंजे हथ खे पंहिंजे हथ में झले चवणु लॻो, बेदिल यार, मां हाणे हिकिड़े ॾींहुं पंहिंजे सॼे कहोल सां सभिनी पोटनि ॾोटनि समेत तुंहिंजे घर ईंदुसि ऐं उते अची तुंहिंजे आवाज़ में क़ौमी गीत ॿुधंदुसि। मूं चयो, साईं, अव्हां हेतिरा ॼणा गॾु थी मुंहिंजे घर न अची सघंदव, उन करे उहा तकलीफ़ तव्हां न करियो। मां हिकिड़ी हारमोनियम कुल्हे ते रखी अची अव्हां जे दर ते वेहंदुसि। खिलणु लॻो। खिलंदे कुर्सीअ ते वेही रहियो। खीसे मां पंहिंजो विज़िटिंग कार्ड कढी ॾिनई। चवणु लॻो, पोइ तूं मूंखे ॿुधाइजांइ त कॾहिं थो अची। सच त उहो आहे त न मूंखे वक़्तु मिलियो सिराज साहब खे फ़ोन करण जो, न ई सिराज साहब खे मोहलत मिली इस्पतालुनि मां फ़ारिग़ थियण जी, ऐं बसि ॼण हिकिड़ो अफ़सोस रहिजी वियो। टीवीअ जे हवाले सां मूंखे यादि नथो अचे त सिराज साहब खे कंहिं ख़ासि प्रोग्राम खां सवाइ मदो थींदे न ॾिठोसीं, पर ईंदो हो त असां खेसि दर ताईं भलीकार करे जनरल मैनेजर जे ऑफिस में वठी ईंदा हुआसीं, या जेकॾहिं कंहिं लेखक मुतलिक़ कमेंट्स वठणा हूंदा हुआ त खांसि टाइम वठी वटसि वञी गुफ़्तगू रिकॉर्ड करे ईंदा हुआसीं। ख़ासि तौरु मरहूम मोहम्मद उस्मान डीपलाईअ जे मुतलिक़ जेके कमेंट्स ॾिना हुआईं से हाणे जीअं जो तीअं यादि न आहिनि, पर संदसि गुफ़्तगू मां मालूम थियो त सिराज साहब जे अदब ऐं सहाफ़त तरफ़ रग़बत में डीपलाई साहब जो बि वॾो हथु रहियो आहे। उहो प्रोग्राम मूंखे उन करे बि यादि आहे जो हिकु त उहो हिलाल पाकिस्तान अख़बार वारी ऑफिस में रिकॉर्ड थियो हो, ॿियो त रिकॉर्डिंग खां अॻु में ऐं पोइ बि मुंहिंजी टीवी प्रोड्यूसर थियण ते वॾी ख़ुशीअ जो इज़हार कयो हुआईं ऐं मुबारक ॾिनी हुआईं। सिराज साहब खे मूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जीअं ॾिठो, उन्हनि जो मुख़्तसिर बयानु हिन रीति आहे। उनजो बयानु हिन रीति करे सघिजे थो त हू हिकु ज़हीन, बुर्दबार, मेहनती शख़्स
हो। अदब, सहाफ़त या ॿोलीअ मुतलिक़ जदीद फ़िक्री लाड़नि ते सोचींदड़ मुफ़क्किर हो। क़ौमी नज़रियाती तौर साईं GM सैयद मोहतरम रसूल बख्श पलीजे ऐं साईं मोहम्मद इब्राहिम जोइजियां आदर्शी अदीब हो। चवनि था त वकील बि ॾाढो सुठो हो, पर इतफ़ाक़ सां मूं खेसि वकालत कंदे न ॾिठो, पर कंहिं वॾे एरिस्टोक्रेट जियां पाइप छिकणु, संदसि वकार सां मिलणु, धीरज सां ॻाल्हाइणु, दरवेशनि वांगुरु चपनि में मुरकणु, आलमनि वांगुरु तदब्बुर सां हलण खे ॾिसी हमेशह मुंहिंजी ख़्वाहिश उहा ई रही आहे त असांजे सिंधी माण्हुनि खे सिराज साहिब जहिड़ो हुअणु घुरिजे, ॿियनि खे इज़त ॾींदड़ ऐं पंहिंजी इज़त कराईंदड़। हुमिरचो, फ़रवरी 2013 ईस्वी।